साईं मुंहिंजा प्रोग्राम यादुनि जे सफ़र में कलम खणे थो वफ़ा शाहिद हुसैन मिठाणी खोसो पंहिंजे प्यारे दोस्त मरहूम हबीबुल्ला मिठाणी खोसो जी यादि में। हाबा मोहम्मद ख़ान 18 तारीख़ जनवरी 2026 खे कहिड़ी मयार ॾिजे जंहिं असांखां असांजो प्यारो नौजवान मरहूम हबीबुल्ला मिठाणी खोसो खसे वरितो। हाँ हबीबुल्ला उन पार ॾांहुं हलियो वियो जितां अॼु ताईं केर बि वापसि न आयो। हाओ अजनबी पंध जा मुसाफ़िर अञा तुंहिंजे यादुनि जा बादल मुंहिंजे उञायल अखियुनि ते बेरहम थी बरसनि था। अञा मुंहिंजे मन अंदरि तुंहिंजा ख़्याल मोर वांगुरु रक़्स कनि था। मुंहिंजी मांदी दिलि आकाश जी झोली में जरकंदड़ सितारनि खां तुंहिंजा घस पुछे थी। हाँ हबीबुल्ला अॼु बि जॾहिं तुंहिंजी तस्वीर ते मुंहिंजूं बेवस निगाहूं पवनि थियूं त मुंहिंजी ख़ुशी मूंखे लुड़कनि जा तोहफ़ा ॾेई मूंखे ख़ैराबाद चई मोकिलाए थी वञे। तोखां पोइ ही वीरान वस्तियूं या शाहिदी ज़रूरु ॾींदियूं त तूं असांखां एतिरो जल्दी नथो विसरी सघें। त पोइ केरु थो चवे त तूं असांखां विसरी वेंदे। हा प्यारा दोस्त हबीबुल्ला तोखे विसारणु एतिरो सवलो हुजे हा त अॼु हिन दर्द भरी राति में तोते लिखण खां पहिरीं अखियुनि जा बंद के सुहाने ख्वाब वांगुरु न टुटनि हा। बकौल भिटाई जे त वेठो ॾिसां राह अॼु पिणु आया की न की। वेठो ॾिसां राह अॼु पिणु आया की न की साजन लाइ सिके घणो मुंहिंजो सारियो साह हाणे शाल अला तंगण थिन मुजरा। हाबा मोहम्मद ख़ान पोइ उहा भाॻो ॾींहुं ऐं अभागी तारीख़ असांखां अॼु बि न आहे विसरी ऐं असांजो प्यारो हबीबुल्ला खोसो मिठाणी उन पार ते रवानो थी वियो जितां को बि मुसाफ़िर वापसि मोटी न आयो। हाबा मोहम्मद ख़ान उन टाइम असांजे पेरनि हेठां ज़मीन निकिरी हुई। असां ज़ारो क़तार रोअण लॻा हुआसीं। अखियुनि जा बंद टुटी पिया हुआ। उन वेल भिटाई जो ई बैत मुंहिंजे ज़हन ते तरी आयो। ताऊं उन गॾी पिरीअ खे पोयूं थियो पसा सिकां थी सकरात में रोयो पुछां राह शालम वञे सा धारां पसण पिरीअ जे। पीउ जा पाण में कई में रूह रियाण त न को डूंगर ॾे में न का केचन काण पुनो थियसि पाण सुसीता सूरवा। अल्लाह पाक दुआ है त मुंहिंजे प्यारे दोस्त मरहूम हबीबुल्ला खोसो मिठाणी खे अल्लाह पाक जन्नत में जाइ अता फरमाए ऐं हुन जा दर्जा बुलंद फरमाए।